अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद कयां तो अवां सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। अवां जो पंहिंजो सजाद हुसैन हिकिड़ो अवां ॾिसी रहिया आहियो सजाद मखणी व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जेको आहे असां फनी वीडियो ठाहिण वञूं था क्रिकेट जे हवाले सां। सो ही संगत गॾु आहे, हीउ ॾिसो था, हे हाई फाइव हे मां खिलाड़ी गॾु कया आहिनि। सो मुंहिंजे चैनल सां तव्हां गॾु हुजो। अॼु असां ॾिसूं था का लोकेशन जेकी भली मिली, सो असां वञी उते जेको आहे वीडियो ठाहींदासीं क्रिकेट जो फनी जेको आहे। असां पंहिंजे माले खां निकिरी आया आहियूं ॿाहिरि। सो अॼु जेको वीडियो असां ठाहींदासीं क्रिकेट जो वीडियो आहे, फनी वीडियो आहे। यूट्यूब चैनल जेको सजाद मखणी आहे, सो उन लाइ असां वीडियो शूट कयूं पिया। संगत असां सां गॾु आहे। जेको हाणे असां का पिच ॾिसूं जिथे असां माना वीडियो शूट करे सघूं। हीअ असां सां लियाकत राजड़ी आहे। अॻिते हली मां तव्हांखे तफ़सील सां सम्झायां थो। जियो था सदा जियो। जेको आहे असांखे क्रिकेट वीडियो ठाहिण लाइ जेको आहे पिच मिली वियो आहे। सो पहिरियों बि असां कुझु वीडियो ठाहियूंसीं जेको आहे जो क्रिकेट वारियूं, उहे बि असां हिन पिच ते ठाहियूंसीं। ऐं हीअ संगत असां सां गॾु आहे, कुझु संगत पोइते बि आहे। हिन वीडियो जे लाइ जेको आहे मां वॾी महिनत कई आहे, वॾी तयारी कई आहे। माना महीनो थी वियो आहे जेको आहे मूंखे इन वीडियो खे ठाहिण जे चकर में। सो न पियो ठाहे सघां, इन में माण्हुनि जी ज़रूरत हुई घणी। सॼी संगत बीठी आहे, अञा संगत कुझु पोइते बि रहियल आहे। सो इनशाअल्लाह कोशिशि कयां थो। सो अॼु इहो वीडियो ठाहींदासीं। क्रिकेट वारे वीडियो में जेको आहे घणी में घणी महिनत आहे। ॿी संगत अचे तव्हां सां तारीफ़ करायांसि थो। ऐं जेको आहे कहिड़ी कहिड़ी संगत आहे, किथां आई आहे, उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। संगत जेको आहे त मां हे सॼी टीम गॾाई आहे। हे आहे अमीर हमज़ा लिगारी उर्फ़ जुगनू, हिनखे जेको आहे मीरपुर माठेले खां मां घुरायो आहे। ऐं हे आहे अवेश अहमद, हे बि मीरपुर माठेले खां आयो आहे। हेठि जेको आहे तव्हां सुञाणींदा हूंदव नदीम शाह उर्फ़ पोपट खान। हीअ आहे गुलाम रसूल पयार, हीअ आहे लियाकत राजड़ी, हीअ आहे इमरान, हीअ आहे असांजो दोस्त छा नालो थिए था शफ़ीक। हीअ सॼी टीम आहे। हे नंढड़ा बिटड़कू सभु असां जेको हाणे क्रिकेट वारो वीडियो ठाहियूं। कुझु चवंदे था? हा त घणो हेॾे आड़े छोरा असां वेस्ट इंडीज़ को घुरायो आहे छोकिरो। वेस्ट इंडीज़ को आयो आहे। अॻे मैच हराए वञूं था, जेको आहे जहाज किराया विराया ॾिनऊं हो हाणे अची वियो आहे। ॾिसूं छा थो करे। इहो शाही नंढी धमाको वॾो शाही नंढी वॾो धमाको। ऐं जेको आहे 3 मैचूं असांखां जेको आहे अमीर हमज़ा जुगनू जेको आहे खटी वियो आहे। अॼु चौथी मैच आहे। खटंदासीं साईं। अॼु असां फॉर्म में आहियूं। अॼु असां हिन खटंदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त क्रिकेट जी वीडियो ठाहिण ॾाढी ॾुखी आहे। पर मां कोशिशि करे जेको आहे अवां संग जे लाइ ठाहींदुसि। वरी जेको आहे इहो वीडियो ठही तयारु थी तव्हां ॾिसिजो सजाद मखणी यूट्यूब चैनल ते जेको फनी असां वीडियो अपलोड कंदा। सो तेसि ताईं असां वीडियो शूट करे वठूं। मां सौदो बौदो वठी टाइम सां ॾेई हाणे टाइम सां पहुतो। हाणे बदमाशी मां सां कोई न करे। हा अॻे जेको चवंदा देर सां आयो आहे, देर सां हाणे बि जेको ॾिसूं न हिसाब सां मोकिलींदा। हिसाब संभालियो अॻे कॾहिं खटियो थो। शाबाश पोपट, वेल बॉल वेल बॉल। What the? अरे नो यो मान ॾिसी वरतो Yes. अॼु वञी मशे मैच खटाई थी आहे पोपट भाग। तो संगत उम्मीद कयां थो अॼु जो वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वरी कंहिं नए वीडियो सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखो। पंहिंजे भाउ सजाद ऐं सॼी संगत खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।